ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 20/12/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार सतगुरु आया आहिनि तव्हांजी ऊची तक़दीर ठाहिण, त तव्हांजी चलन ॾाढी ॾाढी रॉयल हुजणी खपे। प्रश्न: ड्रामो जो कहिड़ो प्लान ठहियलु आहे, हिन करे कंहिंखे दोष न ॾेई सघंदा आहिनि। उत्तर: ड्रामा में हिन पुराणी दुनिया जो विनाश जो प्लान ठहियलु आहे। इन में कोई जो दोष न आहे। हिन समय हिन जे विनाश जे लाइ प्रकृति खे ज़ोर सां गुस्सो आयो आहे। चारों ओर अर्थक्वेक थींदी, मकान किरी वेंदा, फ्लड्स थींदी, अकाल पइजी वेंदो। इन करे बाबा चईंदा आहिनि, ॿार हाणे हिन पुराणी दुनिया सां पंहिंजी बुद्धियो कढी छॾो, सतगुरु जी श्रीमत ते हलो। जीते जी देह जे भान खे छॾे पंहिंजे खे आत्मा सम्झो। समझ बाप खे यादि करण जो पुरुषार्थ करो। गीता: असां उन राहनि ते हलणो, असांखे उन राहनि ते हलणो। ओम शांति: के राहनि ते हलणो आहे? गुरु जी राह ते हलणो आहे। ई कहिड़ो गुरु आहे? उॾंदे वेंदे मनुष्य जे मुख सां निकिरंदो आहे, वाह गुरु। गुरु त अनेक आहिनि, वाह गुरु कंहिंखे चईंदा आहिनि, कंहिंजी महिमा ॻाईंदा आहिनि। सतगुरु त हिकु बाप आहे। भक्ति मार्ग में ढेर गुरु आहिनि, कोई कंहिंजी महिमा कंदा आहिनि, कोई कंहिंजी। ॿारनि जी बुद्धि में आहे, ये सचो सतगुरु त हिकु ई आहे, जंहिंजी वाह वाह मञबी आहे। सचो सतगुरु आहे त ज़रूरु कूड़ा बि हूंदा। सच हूंदो आहे संगम ते। भक्ति मार्ग में बि सच जी महिमा ॻाईंदा आहिनि। ओचिते ओच बाप ई सचो आहे, जो आहे ही लिबरेटर गाइड बि ठहींदो आहे। अॼुकल्ह त गुरु माण्हू त गंगा सनान व तीर्थ आदियुनि ते वठी वञण जा गाइड ठहींदा आहिनि। इहे सतगुरु त हीअं न कंदा आहिनि। इहे त असांखे गाइड कंदा आहिनि, लिबरेट कंदा आहिनि, दुखनि सां गाइड कंदा आहिनि परम धाम में वठी वञण लाइ। इहे सतगुरु ईअं न कंदो आहे। जेके सभई यादि कंदा आहिनि, हे पतित पावन अचो। पतित पावन सतगुरु खे ई चइबो आहे न, उहो पावन ठाहे सघंदा आहिनि, उहो गुरु पावन ठाहे न सघंदा आहिनि। इहे कोई हीअं न चईंदा कि मामिकम यादि करो, उहो कोई हीअं न चईंदा कि मामिकम यादि करो। भले पंहिंजे नाम जा लॉकेट चित्र ॾींदा आहिनि, लेकिन इहे चईंदा न आहिनि। भले गीता बि पढ़ंदा आहिनि, परंतु अर्थ त बिल्कुलु पतो न आहे। अगरि सम्झदा सतगुरु हिकु आहे त पंहिंजे के गुरु न कहलाईंदा। ड्रामा अनुसार भक्ति मार्ग जी डिपार्टमेंट ई अलॻि आहे, जंहिंमें अनेक गुरु अनेक भक्त आहिनि। इहे त आहे ई हिकु, है न, इहे त आहे ई हिकु। पोइ इहे देवी देवता पहिरें नंबर में ईंदा आहिनि। बाबा त आहिनि ई हिकु, ऐं दुनिया में त अनेक गुरु अनेक भक्त आहिनि। बाबा त हिकु ई आहिनि। इहे ड्रामा अनुसार भक्ति मार्ग जी डिपार्टमेंट ई अलॻि आहे, जंहिंमें अनेक खे सतयुग जी बादशाही ॾींदा आहिनि, त ॿियो सभिनि खे ऑटोमेटिकली वापसि वञिणो आहे। हिन करे सर्व जो सदगति दाता हिकु खे चइबो आहे। तव्हां सम्झंदा आहियो कल्प कल्प संगम ते ई देवी देवता धर्म जी स्थापना थींदी आहे न। तव्हां पुरुषोत्तम ठहींदा आहियो, बाक़ी ॿियो कोई कमु न कंदा आहियो। ॻायल बि आहे न, गति सदगति दाता हिकु। इहा बाप जी ई महिमा आहे। गति सदगति संगम ते ई मिलंदी आहे। सत्युग में हिकु धर्म आहे। इहा बि समझ जी ॻाल्हि आहे न, परंतु इहा बुद्धि देवे केरु कि सत्युग में हिकु ई धर्म हूंदो आहे। तव्हां सम्झंदा आहियो, बाबा ई अची करे युक्ति ॿुधाईंदा आहिनि, श्रीमत ॾींदा आहिनि, कंहिंखे आत्माउनि खे श्रीमत ॾींदा आहिनि। उहो बाप बि सतगुरु बि आहे, टीचर बि आहे, ज्ञान सिखलाईंदा आहिनि न। बाक़ी सभु गुरु भक्ति सिखलाईंदा आहिनि।
बाप जे ज्ञान सां तव्हांजी सदगति थींदी आहे। पोइ हिन पुराणी दुनिया सां तव्हां हली वेंदा आहियो। तव्हांजो इहो बेहद जो संन्यास बि आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि हाणे 84 जन्मनि जो चकर तव्हां पूरो कयो। हाणे हीअ दुनिया ख़त्मु थियणी आहे। जीअं कोई बीमार सीरियस आदि थींदो आहे त चईंदा आहिनि न हाणे हीअ त वञण वारो आहे। उन्हनि खे यादि छा कंदा? शरीर ख़तमु थी वेंदो, बाक़ी आत्मा त वञी करे ॿियो शरीर वठंदी आहे। उमीद टुटी पवंदी आहे न। बंगाल में तव्हां जॾहिं ॾिसंदा आहियो उमीद न आहे त गंगा ते वञी करे डुबोईंदा आहिनि कि प्राण निकिरी वञे। मूर्तियुनि जी बि पूजा करे पोइ उन्हनि खे वञी चईंदा आहिनि डूब जा डूब जा। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो हीअ सॼी पुराणी दुनिया डूबण वारी आहे। फ्लड्स थींदी, आग लॻंदी, भूख में मनुष्य मरदा, भूख में मनुष्य मरदा, ये सभु हालत अचणियूं आहिनि। अर्थक्वेक में मकान आदि किरी पवंदा। हिन समय प्रकृति खे गुस्सो ईंदो आहे त सभिनि खे खलास करे ॾींदी आहे। इहे सभु हालतियूं सॼी दुनिया जे लाइ अचणियूं आहिनि। अनेक प्रकार जो मौत ईंदो आहे न। बॉम्ब्स में बि ज़हर भरियलु आहे। थोरी बांस अचण सां बेहोश थी वेंदा आहिनि। इहे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो कि छा छा थियण जो आहे। इहे सभु केरु कराईंदा आहिनि? ये सभु केरु कराईंदा आहिनि? बाप त न कराईंदा न। ये ड्रामा में नूंद आहे। कोई जो दोष न, कोई खे दोष न ॾींदासीं। ड्रामा जो प्लान ठहियलु आहे न। पुराणी दुनिया सो नई दुनिया ज़रूरु थींदी। पुराणी दुनिया जो सो नई दुनिया ज़रूरु थींदी। नेचुरल क्लैमिटीज़ ईंदा, विनाश थियण जो ई आहे। इन पुराणी दुनिया सां बुद्धि जो योग हटाए छॾियो। इन खे चइबो आहे बेहद जो संन्यास। तव्हां चईंदा वाह सतगुरु वाह जो असांखे रास्तो ॿुधायो। ॿारनि खे बि सम्झाईंदा आहिनि अहिड़ी चलन न हलो जो हुनजी निंदा थिए। तव्हां हिते जीते जी मरदा आहियो। देह खे छॾे पंहिंजे खे आत्मा सम्झंदा आहियो। देह सां न्यारी आत्मा ठही बाप खे यादि करिणो आहे। इहे त ॾाढो सुठो चईंदा आहिनि न वाह सतगुरु वाह। पारलौकिक सतगुरु जी वाह वाह थींदी आहे। लौकिक गुरु त ढेर आहिनि। सतगुरु त हिकु ई आहे न सचो सचो, जंहिंखे पोइ भक्ति मार्ग में बि नाम हलंदो आहे। सॼी सृष्टि जो बाप त हिकु ई आहे। नई सृष्टि जी स्थापना कीअं थींदी आहे इहे बि कंहिंखे पतो न आहे। शास्त्रनि में ॾेखारींदा आहिनि प्रलय थी वई, पोइ पीपल जे पते ते कृष्ण आयो। हाणे तव्हां सम्झंदा आहियो पीपल जो पतो कीअं ईंदो। श्री कृष्ण जी महिमा करण सां कुझु फ़ाइदो न थींदो आहे। तव्हां हाणे चढ़ती कला में वञण लाइ सतगुरु तव्हांखे मिलियो आहे। चईंदा आहिनि न सतगुरु चढ़ती कला तेरे बाणी सर्व जो भलो। हाणे असांजी चढ़ती कला जे कारण सर्व जो भलो थींदो। त रूहानी बाप आत्माउनि खे वेही सम्झाईंदा आहिनि 84 जन्म बि आत्मा वठंदी आहे। हर हिकु जन्म में नाम रूप ॿियो थी वेंदो आहे। इहे न चईंदा फलाणे 84 जन्म वरितई, न आत्मा जन्म वरितई। शरीर त बदिलजंदो वेंदो आहे न। तव्हांजी बुद्धि में इहे सभु ॻाल्हियूं आहिनि। सॼी नॉलेज बुद्धि में रहणी खपे। कोई बि अचे त उन्हनि खे सम्झायो आदि में छा हुयो। आदि में हुयो ई देवी देवताउनि जो राज्य। पोइ मध्य में रावण राज्य शुरू थियो। सीढ़ी उतरदा रहंदा आहिनि। सत्युग में चईंदासीं सतो प्रधान, पोइ सतो रजो तमो में उतरदा आहिनि। चक्र फिरंदो रहंदो आहे। कोई चईंदा आहिनि बाबा खे छा पई जो 84 जो चक्कर में असांखे लाइन। लेकिन इहे त सृष्टि चक्कर अनादि ठहियलु आहे न। इन्हनि जे आदि मध्य अंत खे ॼाणणो आहे। मनुष्य थी करे अगरि न ॼाणंदा त उहो नास्तिक ठहिंदा न।
ॼाणण सां तव्हांखे केतिरो ऊच पद मिलंदो आहे। मतिलबु सृष्टि जे आदि मध्य अंत जे ज्ञान खे ॼाणण सां ई असांखे ऊच पद मिलंदो आहे। हीअ पढ़ाई केतिरी ऊची आहे। वॾो इम्तिहान पास करण वारनि जी दिलि में ख़ुशी थींदी आहे। असां वॾो पद, वॾे खां वॾो पद पाईंदासीं। तव्हां ॼाणंदा आहियो हीअ लक्ष्मी नारायण पंहिंजे पूर्व जन्म में सिखी करे पोइ मनुष्य खां देवता ठहिया आहिनि। हिन पढ़ाई सां इहा राजधानी स्थापना थिए थी न। पढ़ाई में केतिरो ऊच पद मिलंदो आहे। वंडर आहे न, एतिरा वॾा वॾा मंदर जो ठाहींदा आहिनि अथवा जो वॾा वॾा विद्वान आदि आहिनि, उन्हनि खां पुछो सत्य गादी में इन्हनि जन्म कीअं वरितो त ॿुधाए न सघंदा। तव्हां ॼाणंदा आहियो हीअ त गीता वारो ई राजयोग आहे। गीता पढ़ंदा आया आहियूं परंतु हुन सां कुझु फ़ाइदो न आहे। हाणे तव्हांखे बाप वेई ॿुधाईंदा आहिनि। तव्हां चवंदा आहियो बाबा असां तव्हांखां 5000 वर्ष पहिरियों बि मिलिया हुआसीं। छो मिलिया हुआसीं? स्वर्ग जो वरसो वठण लाइ, लक्ष्मी नारायण ठहिण लाइ। कोई बि नंढो वॾो ॿुढो आदि ईंदा आहिनि, इहे ज़रूरु सिखी करे ईंदा आहिनि। एम ऑब्जेक्ट ई इहा आहिनि। सत्य नारायण जी सची कथा इहे बि तव्हां सम्झंदा आहियो। राज जी स्थापना थिए थी। जो सुठी रीति सम्झी वठंदा आहिनि उन्हनि खे आंतरिक ख़ुशी रहंदी आहे। बाबा पुछंदा हिमत आहे न राजे वठण जी? चवंदा बाबा छो न आहे, असां पढ़ंदा ई आहियूं नर सां नारायण नारी सां श्री लक्ष्मी ठहिण लाइ। एतिरो समय असां पंहिंजे खे देह सम्झी वेठा हुआसीं। हाणे बाबा असांखे राइटियस रास्तो ॿुधाईंदा आहिनि, देही अभिमानी ठहो। हिन में महिनत लॻंदी आहे। घड़ी घड़ी नाम रूप में फसी पवंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि हिन नाम रूप सां न्यारो थियणो। हाणे आत्मा भी नाम त आहे न। बाबा आहे सुप्रीम परम पिता। लौकिक बाप खे परम पिता न चईंदासीं। परम अक्षर हिकु ई बाप खे ॾिनो। वाह गुरु बि इन्हनि खे चइबो आहे। तव्हां सिख माण्हुनि खे बि सम्झाए सघंदा आहियो। ग्रंथ साहिब में त पूरो वर्णन आहे न। ॿियो कोई शास्त्र में एतिरो वर्णन न आहे। ग्रंथ साहिब में ॾाढो वर्णन आहे। ॿिए के शास्त्रनि में एतिरो वर्णन न आहे जेतिरो ग्रंथनि में आहे। जप साहिब सुखमनी में इहे वॾा अक्षर ई 2 आहिनि, है न। बाप चवंदा आहिनि साहिब खे यादि करो त तव्हांखे 21 जन्मनि जो सुख मिलंदो। बाप चवंदा आहिनि साहिब खे यादि करो त तव्हांखे 21 जन्म सुख मिलंदो। हिन में मुंझण जी त ॻाल्हि ई न आहे। बाबा ॾाढो सहज करे सम्झाईंदा आहिनि। केतिरा हिंदू ट्रांसफर थी वेंदा आहिनि, सिख ठहिया। केतिरा हिंदू सिख ट्रांसफर थी करे विया, सिख ठहिया। तव्हां मनुष्य खे रास्तो ॿुधाइण लाइ केतिरा चित्र आदि ठाहींदा आहियो। केतिरो सहज सम्झाए सघंदा आहिनि। तव्हां मनुष्य खे बाबा चवनि था केतिरा हिंदू ट्रांसफर थी सिख ठहिया। तव्हां मनुष्य खे रास्तो ॿुधाइण लाइ केतिरा चित्र आदि ठाहींदा आहियो। केतिरो सहज सम्झाए सघंदा आहियो न। तव्हां आत्मा आहियो, पोइ भिन्न भिन्न धर्मनि में आहियो। इहे वैरायटी धर्मनि जो झाड़ आहे। ॿिए कंहिंखे पतो न आहे कि क्राइस्ट कीअं ईंदो आहे। बाप सम्झाईंदा आहिनि नई आत्मा खे कर्म भोग न थी सघंदो आहे। क्राइस्ट जी आत्मा कोई विक्रम थोरी करे जो सज़ा मिले। उहा त सितो प्रधान आत्मा ईंदी आहे जंहिंमें अची करे प्रवेश कंदा आहिनि। जेके क्रॉस आदि ते चढ़ाईंदा आहिनि क्राइस्ट खे न, हू त वञी करे ॿियो जन्म वठी वॾो पद पाईंदो। पॉप जा बि चित्र आहिनि। हिन समय ई सॼी दुनिया बिल्कुलु ई वर्थ नॉट अ पेनी आहे। तव्हां बि हीअं हुयो। हाणे तव्हां वर्थ पाउंड ठहो था। हाणे असां
वर्थ पाउंड ठहूं था। बाबा चवनि था कि हाणे तव्हां वर्थ पाउंड ठहो था, वर्थ नॉट अ पेनी खां। ईअं न की हुननि जे वारिस पिछाड़ी में ईंदा, कुझु बि न। तव्हां पंहिंजे हथ भरपूर करे वेंदा आहियो, बाक़ी सभु हथ खाली वेंदा आहिनि। तव्हां भरपूर थियण जे लाइ ई पढ़ंदा आहियो। इहे बि ॼाणंदा आहियो जो कल्प पहिरियों आया उहो ई ईंदा वापसि। थोरो बि ॿुधंदा त अची वेंदा, सभु इकट्ठा त ॾिसी बि न सघंदा। तव्हां ढेर प्रजा ठाहींदा आहियो, मतिलबु एॾी सारी आत्माउनि किथां कोई थोरो सम्झी वठंदी, कोई अख़बारनि मां सम्झो, कोई इंटरनेट तां सम्झो, त सभिनि खे असां ॾिसी न सघंदासीं। तव्हां ढेर प्रजा ठाहींदा आहियो, बाबा सभिनि खे थोरी ॾिसी सघंदा, थोरो बहुत ॿुधण सां बि प्रजा ठहींदी वेंदी आहे। तव्हां गिनती बि न करे सघंदा। तव्हां भारत सर्विस ते आहियो, बाबा बि सर्विस ते आहे। बाबा सर्विस बग़ैर रही न सघंदा। रोज़ सवेरे सर्विस करण ईंदा आहिनि। सत्संग आदि बि सुबुह खे चइबो आहे, सुबुह जो कबो आहे। हुन समय सभिनि खे फुर्सत हूंदी आहे। बाबा त चईंदा आहिनि तव्हां ॿारनि खे घर में ॾाढो सवेरे घर खां न अचिणो खपे, राति जो बि न अचिणो खपे, छो जो दिन प्रतिदिन दुनिया ॾाढी ख़राबु थींदी वेंदी आहे न। हिन करे गली गली में सेंटर अहिड़ो नज़दीक हुजणो खपे जो घर सां निकिता सेंटर में आया सहज थी वियो। तव्हांजी वृद्धि थींदी वेंदी, तव्हांजी वृद्धि थी वेंदी, तॾहिं राजधानी स्थापना थींदी। बाबा सम्झाईंदा त ॾाढो सहज आहे। इहे राजयोग द्वारा स्थापना करनि था न, बाक़ी सॼी दुनिया हूंदी ई न, है न, बाक़ी सॼी दुनिया हूंदी ई न। प्रजा त केतिरी ढेर ठहींदी आहे, माला बि ठहींदी। मुख्य त आहे ॾाॾनि जी सर्विस करे उन्हनि खे आपसमान ठाहियो, उहो ई माला जा दाणा ठहींदा। माण्हू माला फेरदा आहिनि परंतु अर्थ थोरी सम्झंदा आहिनि, है न। माण्हू माला फेरदा आहिनि परंतु अर्थ थोरी सम्झंदा आहिनि। त बाबा चवनि था मुख्य जो ॾाॾनि जी सर्विस करे आपसमान ठाहींदा आहिनि, उहे ई माला जो दाणो ठाहींदा आहिनि। ॾाढा गुरू माण्हू माला फेरण जे लाइ ॾींदा आहिनि कि बुद्धि हिन में लॻी रहे। काम आहे शत्रु आहे, दिन प्रतिदिन ॾाढो कड़ो थींदो वेंदो, तमो प्रधान ठहींदा वेंदा आहिनि। इहा दुनिया ॾाढी गंदी आहे। बाबा त ॾाॾनि खे चईंदा आहिनि असां ॾाढा तंग थी विया आहियूं। बाबा खे ॾाढा चईंदा आहिनि माण्हू कि बाबा असां ॾाढो तंग थी विया आहियूं, जल्दी सत्युग में वठी हलो। बाप चईंदा आहिनि कि धीरज ज़रूरु, स्थापना थियणी ई आहे। इहा ख़ातिरी आहे न, इहा ख़ातिरी ई तव्हांखे वठी हलंदी। ॿारनि खे इहा ॿुधायो आहे कि तव्हां आत्माऊं परमधाम खां आहियो, पोइ हुते वञिणो आहे, पोइ ईंदा पाठ वॼाइण, त परमधाम खे यादि करिणो पए न। परमधाम में बि बाबा खे यादि करिणो पए। बाबा बि है न, परमधाम में बि असांखे बाबा खे यादि करिणो आहे। बाप बि चईंदा आहिनि न मामेकम यादि करो त विक्रम विनाश थींदा। इहे पैगाम सभिनि खे ॾियणो आहे। कोई पैगंबर मैसेंजर आदि आहे न, उहो त मुक्ति धाम सां हेठि अची वेंदा आहिनि, पोइ उन्हनि खे सीढ़ी हेठि उतरणो आहे। जॾहिं पूरा तमो प्रधान ठही वेंदा तॾहिं पोइ बाबा अची करे सभिनि खे सतो प्रधान ठाहींदा आहिनि। तव्हांजे कारण सभिनि खे वापसि वञिणो पवंदो आहे, है न। असांजे कारण सभिनि खे मथे वापसि वञिणो पवंदो आहे, छो जो तव्हांजे लाइ नई दुनिया खपे। साफ़ सफ़ाई बि करणी आहे त सभिनि आत्माउनि खे मथे पहुचाए पूरी दुनिया जी साफ़ सफ़ाई थी वेंदी आहे। इहे ड्रामा बि ठहियलु आहे न। ॿारनि खे ॾाढो नशो रहणो खपे।
अच्छा मीठी मीठी सिके लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार हिन देह जे नाम रूप सां न्यारो थी करे देही अभिमानी ठहिणो। अहिड़ी चलन न हलणी आहे जो सतगुरु जी निंदा थिए। ॿियो आहे माला जो दाणो ठहिण लाइ ॾाढनि खे आपसमान ठाहिण जी सेवा करणी आहे। आंतरिक ख़ुशी में रहणो आहे कि असां राधे जे लाइ पढ़ूं था। ये पढ़ाई आहे ही नरसा नारायण ठहिण जी। वरदाना निरंतर यादि द्वारा विनाशी कमाई जमा करण वारा सर्व खज़ाननि जे अधिकारी ठहो। निरंतर यादि द्वारा हर क़दम में कमाई जमा कंदा रहो त सुख शांति आनंद प्रेम इन सभिनि खज़ाननि जे अधिकार जो अनुभव कंदा रहंदा। है ना, निरंतर यादि द्वारा हर क़दम में कमाई जमा कंदा रहो त सुख शांति आनंद प्रेम इन सभिनि खज़ाननि जे अधिकार जो अनुभव कंदा रहंदा। जॾहिं असां हर निरंतर बाबा खे यादि कंदासीं त कोई कष्ट अनुभव न थींदो। अगरि बाबा जी यादि निरंतर रहंदी त संगम ते ब्राह्मणनि खे कोई कष्ट न आहे, न कष्ट न थी सघंदो। यदि कोई कष्ट ईंदो बि आहे त तव्हां बाप जी यादि दिलाइण लाइ जीअं गुलाब जे पुष्प सां गॾु कांटा उन्हनि जे बचाव जो साधन हूंदा आहिनि, वैसे ये तकलीफ़ या ॿियो ई बाप जी यादि दिलाइण जे निमित ठहींदी आहे। स्लोगन आहे स्नेह रूप जो अनुभव हुजे। इन स्नेह रूप जो अनुभव त ॿुधाईंदा आहियो, हाणे शक्ति रूप जो अनुभव ॿुधायो कि असां स्नेह सां बाबा जो ठाहियासीं, लेकिन कीअं शक्तिशाली स्थिति में स्थित थी करे माया ते विजय प्राप्त कई, व्यर्थ ते विजय प्राप्त कयो। अव्यक्त इशारो जी साकार में ॾिठो लास्ट कर्मा थी स्टेज जो पार्ट सिर्फ़ु ब्लेसिंग ॾियण जो रहियो, है न। ब्लेस जी विशेषताऊं बैलेंस जी विशेषताऊं ब्लेसिंग जी बि कमाल। ये ई हाणे फॉलो फादर करो, सभिनि खे ब्लेस 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 कंदा वञो बसि। सहज और शक्तिशाली सेवा ये ई आहे। हाणे विशेष आत्माउनि जो पार्ट आहे ब्लेसिंग ॾियण जो, चाहे नैननि सां ॾियो चाहे मस्तक सां ॾियो, लेकिन सभिनि खे ब्लेसिंग ॾींदा हलो। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।